पंजाब में ॿोॾ तबाही मचाए छॾी, 20 ॼणा फोत, माण्हू घरनि जी छतियुनि ते पनाह वठण ते मजबूर। रावी, सतलुज ऐं चनाब दरियाउनि में चाड़ बरक़रार। वज़ीराबाद, नारोवाल, सियालकोट, हाफ़िज़ाबाद, कमालिया, मंडी बहाउद्दीन, बाहुल नगर, विहाड़ी ऐं पाकपतन सूधो ॿिया इलाइक़ा पाणीअ हेठि। रेस्क्यू, पुलिस, पाक फ़ौज ऐं रेंजर्स जूं टीमूं इमदादी कार्रवायुनि में मसरूफ़। झंग, शोरकोट, खानीवाल, मुल्तान, मुज़फ़रगढ़, शुजाबाद, जलालपुर, पीरावाला ऐं अलीपुर समेत ॿियनि इलाइक़नि मां लॾ पलाण। DC राजनपुर चयो आहे त सिंधु दरिया में इंतिहाई मथिएं दर्जे जी ॿोॾ जो ख़तरो आहे। माण्हुनि खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो पियो वञे। सुपर फ्लड जी तयारी करे रहिया आहियूं। गुडू बिराज जी गुंजाइश 12 लख ऐं सखर बिराज जी गुंजाइश 9,60,000 क्यूसिक आहे। 7 लख क्यूसिक पाणी आयो त माण्हू कचे मां ॾल पढ़ाण कंदा। आबपाशी वज़ीर जाम ख़ान शोरो ऐं नासिर शाह जी प्रेस कॉन्फ्रेंस। जाम ख़ान शोरो चयो त चनाब दरिया जो पाणी 1 या 2 सेप्टेम्बर ते पंजनंद वटि पहुचंदो। पंजनंद वटि पहुचण बैदि सूरत-ए-हाल वाज़े थींदी त सिंधु दरिया में केतिरो पाणी ईंदो। नासिर शाह चयो त कचे खां पके मुंतक़िल थींदड़ माण्हुनि लाइ इंतज़ाम कया आहिनि। सिंध में ॻणतीअ वारी ॻाल्हि न आहे। सॼे मुल्क में अॼु खां 2 सेप्टेम्बर ताईं शदीद बरसातुनि जी अॻकथी। लैंडस्लाइडिंग ऐं शहरी ॿोॾ जो ख़तरो। शदीद ॿोॾ खे मुंहुं ॾींदड़ पंजाब जे समूरनि ज़िलनि में बरसाति जो इम्कान। KP ऐं गिलगित बल्तिस्तान में तेज़ वसकारनि जो इम्कान आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त सिंध में 30 ऐं 31 अगस्त ताईं बरसातुनि जो इम्कान आहे। थरपारकर, उमरकोट, दादू, सखर, लाड़काणो ऐं जैकबाबाद में सुभाणे बरसाति जो इम्कान। बलोचिस्तान में बि सुभाणे खां बरसाति जो सिलसिलो शुरू थींदो। जावलू इलाइक़नि में लैंडस्लाइडिंग ऐं शहरी ॿोॾ जो बि ख़दशो ज़ाहिर। डैम्स ऐं कैनाल्स जे मामलनि ते सूबनि विच में शक पैदा थियल आहे। हर सूबे खे ॿिए सूबे ते शक आहे त हू मुंहिंजो पाणी रोके छॾींदा। बलूचिस्तान खे शक आहे सिंध खे पाणी मिलंदो आहे ऐं सिंध बलूचिस्तान खे पाणी नाहे ॾींदो। डैमनि ऐं कैनालनि जे मामले ते ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं त इतिफ़ाक़ राय नथो थिए। सूबनि विच में शक खे ख़तमु करण जो हल टेलीमेट्री आहे, जंहिं ते कमु शुरू थी चुको आहे। 1 साल में टेलीमेट्री जो कमु मुकमल थियण जी उमेदु आहे। मौसमियाती तब्दीली वारे वज़ीर सेनेटर मुसद्दिक़ मलिक जूं निजी TV सां ॻाल्हियूं। मुसद्दिक़ मलिक चयो आहे त ॿोॾ सबबु सरगोदा मुतासिर थियणु शुरू थी वियो आहे। पंजनंद वटि समूरा दरिया गॾु थींदा। उमेदु आहे त 1 करोड़ 10 लख क्यूसेक ताईं हूंदो। कश्मीर पुलिस जो ऑपरेशन दौरान 3 ॾुहारनि खे मारण जी दावा। कश्मीर पुलिस मूजिबि गुलण सखी वारे इलाइक़े में ऑपरेशन दौरान ॾुहारनि सां मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग जी ॾे वठि दौरान जवाबदार अरबाब उर्फ़ खेता मज़ारी, हबीब मज़ारी ऐं फेरी मज़ारी मारिजी विया। 4 जवाबदार ज़ख़्मी थी विया आहिनि। 3 ॾुहारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मारिजी वियल जवाबदारनि जा लाश वारिस खणी विया। शिदातपुर में अगवा ॼाणायल 6 वरनि जे मासूम नींगर जो लाश हथु। ॻोठ हाशिम ख़ासकेली वासी नींगर मोहसिन पुट ग़ुलाम हुसैन ख़ासकेली जो ॻोठ खैरो कलोई वटां सिम नाले मां लाश मिलियो। पोस्टमार्टम लाइ लाश तलके अस्पताल मुंतक़िल। नींगर गुज़िरियल ॾींहुं गुम थी वियो हो। वारसनि अगवा जो शक ज़ाहिर कंदे जटिया थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई हुई। वारसनि जो चवणु आहे त नींगर खे मोटरसाइकिल सवार 2 ॼणा अगवा करे विया हुआ। पुलिस जो चवणु आहे त नींगर जी 1 जंग ऐं 1 हथु जानवर पटे खाई विया आहिनि। वाक़े जी घण रुखी जांच कई पई वञे। खैरपुर भरिसां जंहिं सां हादसो। डाटसन कल्टी थियण सबबु 1 ॼणो फोत। औरतुनि ऐं ॿारनि समेत 12 ॼणा ज़ख़्मी। नंगरेजा भरिसां ॻोठ ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई वासी पेर जो ॻोठ वञी रहिया हुआ त डाटसन कल्टी थी पई। मियान ख़ान जतोई थॾे ते फोत थी वियो। अज़रा, दाऊद, आसिफ़, अख़्तियार ऐं अब्दुल गफ़ूर जतोई समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। कोटड़ीअ में ॻोठाणनि जो घरनि में फैक्ट्रियुनि जो ज़हरीलो पाणी छोड़ करण ख़िलाफ़ एहतिजाज। ॻोठ मांडी बर्फ़ जे रवासिन कोटड़ी फाटक वटि ओवरहेड ब्रिज ते धरणो हयो। ट्रैफ़िक मुअतल। ॻोठाणनि जो चवणु आहे त फैक्ट्रियुनि मां ख़ारिज थींदड़ ज़हरीलो पाणी ॻोठ जे विच मां निकाल कयो पियो वञे। केमिकल वारो ज़हरीलो पाणी घरनि में दाख़िल थी वञे थो। सॼे ॻोठ में बदबू पकड़ियल आहे। इंतिज़ामिया नोटिस वठे। दादू पुलिस जो मुक़ाबिलो शकी बणिजी वियो। दादू जे सेक्शन पुलिस दावा कई हुई त शाहजहान पार्क भरिसां गश्त दौरान जवाबदारनि पुलिस ते सिधी फायरिंग कई। जवाबी फायरिंग में जवाबदार मज़हर ख़ुश्क ज़ख़्मी थी पियो ऐं संदसि 2 साथी भॼी विया।
ज़ख़्मी मज़हर जे पीउ माउ एहतजाज कंदे चयो त पुलिस 2 ॾींहं अॻु मोंदिर नाको वटि नलकनि जी दुकान तां 2 पुटनि मज़हर ऐं फारूक खे गिरफ़्तार कयो हो। गिरफ़्तारी जी वीडियो मौजूदु आहे। पुलिस पुटनि खे आज़ादु करण लाइ 1.5 लख रुपया घुरिया। रिश्वत न ॾियण ते पुलिस मज़हर खे हाफ़िराए कयो आहे ऐं ॿियो पुटु फारूक गुम आहे। ऐं शारजा में 3 मुल्की T20 सीरीज़ जी पहिरीं मैच अॼु पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में खेॾी वेंदी। पाकिस्तानी वक़्त मूजिबि मैच अॼु राति 8 वॻे शुरू थींदी। पाकिस्तानी टीम बाबर आज़म ऐं मोहम्मद रिज़वान खां सवाइ मैदान ते लहंदी। क़ौमी टीम जे कप्तान सलमान अली आग़ा चयो आहे त असां बहितरीनु रांदि खेॾण जी कोशिशि कंदासीं।